Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. फैसलाबाद भरसा नवाज लीग अगवान तलाल चौधरी अणॼातल जवाबदारनि जे हमले में ज़ख़्मी लाहौर अस्पताल मुंतकिल। बिलावल चौधरी चयो आहे त संदसि भाउ तलाल ते 4 हथियारबंदनि हमलो कयो, जंहिं दौरान खेसि बाह में धकु लॻो। तलाल चौधरी जो चवणु आहे त खेसि तंज़ीम साज़ी जे सिलसिले में घुराइण बाबति तशद्दुद कयो वियो। जवाबदार खांसि मोबाइल बि फुर करे विया। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहबाज़ गिल वाक़े ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त तलाल चौधरी तरफ़ां पंहिंजी ई जमात जे औरत MNA खे हिरासत करण वारो अमल अफ़सोस जोॻो आहे। हुकूमत एक्शन खणंदी ऐं MNA आयशा रजब खे तहफ़ुज़ मुहैया कयो वेंदो। तलाल चौधरी मरियम नवाज़ जो एतमाद वारो साथी आहे। संदसि अहिड़े अमल सां नवाज़ लीग जो असुल चहिरो वाइको थी वियो आहे। हुकूमत जा फ़ौज ऐं अदलिया सूदो सभिनी सां बहितर लाॻापा आहिनि। नवाज़ शरीफ़ जमहूरियत जी ख़िदमत ते यकीन नथो रखे, अॼु बि डील जी ॻोल्हा करे रहियो आहे। अपोज़िशन खे डील जी चाहत हुई, जॾहिं डील न थी त सभु फाटी पिया। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी अपोज़िशन ते तनक़ीद कंदे चयो त नवाज़ लीग जी सियासत धुमड़ में फासी पई आहे। हाणे उहे धुमड़ मां निकिरण जो सोचे रहिया आहिनि। उमेद आहे त नई नून लीग वजूद में अची वेंदी। नवाज़ शरीफ़ जो को बि उसूली जहिड़ो न आहे। APC में कयल संदसि किताब ते लीगी कारकुननि ख़िलाफ़ केस दाख़िल थियणु घुरिजे। अपोज़िशन जी हर जमात डिक्टेटर जे दौर जो हिसो रही चुकी आहे। हुकूमत ऐं काबीना जेको चाहे थी पाक फ़ौज उहो ई किरदारु अदा करे रही आहे। नवाज़ शरीफ़ उसामा बिन लादेन सां केतिरियूं ई मुलाक़ातूं कयूं ऐं केतिरो चंदो वरितो। मुल्क खां ॿाहिरि मोदी खे फ़ोन छो कंदो हो ऐं ॻाल्हियुनि जी एजेंडा छा हुई? सैफ रहमान ज़रिए केतिरा पैसा वसूल कया? लंडन में केतिरनि ॾींहंनि अंदरि नैब लाहौर ॿाहिरां पथराव जो मनसूबो रचियो वियो। बेनज़ीर भुट्टो खे बदनाम करण लाइ पीटर गिलबर्ट जो ख़त कंहिं जारी कयो ऐं अजमल कसाब जे घर जी एड्रेस कंहिं ज़ाहिर कई? वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खां 10 सवालनि जा जवाब घुरे वरिता। शेख रशीद चयो आहे त आर्मी चीफ ऐं DG ISI सां मुलाक़ात मूं लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। नंढे कद वारा माण्हू वक़्तु वठी ऊंदाही में मिलंदा आहिनि। अहिड़नि बुज़दिल माण्हुनि लाइ आऊं कुझु न चवंदुसि। राति खां शक पइजी रहियो आहे त नून ऐं शीन लीग मां तोता लीग न निकिरी अचे। नवाज़ लीग जा खोड़ माण्हू इस्तीफ़ा न ॾींदा ऐं जिन मेंबर्स इस्तीफ़ा ॾिनी उते नंढियूं चूंडूं कराई वेंदियूं। शीन लीग बहितरी जो रस्तो अख़्तियार करणु घुरे थी, पर नून ऐं नीम लीग जो पाण में इतिहाद आहे। नवाज़ शरीफ़ APC में भारतीय एजेंट तौरु ख़िताब कयो हो। लीडर ऑफ ऑपोजिशन शहबाज शरीफ साहब के खिलाफ रेफरेंस दायर करने के बाद नैब की तरफ से उन्हें गिरफ्तार करने की कोशिश खुल्लम खुल्ला नैब गर्दी नहीं है, बल्कि सियासी दहशत गर्दी है। और सियासी दहशत गर्दी है ताकि इस मुल्क को वन पार्टी स्टेट बनाया जाए। हम ऐसा नहीं होने देंगे। शहबाज शरीफ साहब को गिरफ्तार करने का मकसद गिलगित बल्तिस्तान इलेक्शन धांधली की आगाज करना है। हम इमरान अहमद न्याजी को इजाजत नहीं देंगे कि वो 2018 का खेल गिलगित बल्तिस्तान के इलेक्शन में खेल सके। 2018 जी चूंडनि खां पोइ सिंध में पीपल्स पार्टी ऐं KP में PTI जी हुकूमत ॿीहर अची वई। पंजाब में अक्सरियत खे अक़लियत में तब्दील कयो वियो ऐं हॉर्स ट्रेडिंग ज़रिए अक्सरियती जमात नवाज़ लीग खे हुकूमत में अचणु न ॾिनो वियो। नवाज़ लीग अॻवान एहसन इक़बाल चयो आहे त शहबाज शरीफ़ खे गिरफ़्तार करण जी कोशिश नैबगर्दी न पर दहशतगर्दी आहे। नवाज़ लीग अॻवान ख़िलाफ़ नैबगर्दी जी इंतहा थी वई। गिलगित बल्तिस्तान में चूंडनि जी तारीख़ जो ऐलान थियण बैदि हुकूमत मनपसंद माण्हुनि खे आणण लाइ अपोज़िशन जा हथ पेर बदलणु घुरे थी। शहबाज शरीफ़ जी गिरफ़्तारी जो मतिलबु गिलगित बल्तिस्तान जी चूंडनि में धांधली जो आगाज़ आहे। इमरान न्याज़ी खे 2018 जी चूंडनि वारी रांदि गिलगित बल्तिस्तान जी चूंडनि में खेॾणु न ॾिनी वेंदी। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान एहसन इक़बाल चयो त नवाज़ लीग खे केरु बि टोड़े नथो सघे। APC खे नवाज़ शरीफ़ जे ख़िताब में लीगी कारकुननि जी तर्जुमानी थी आहे। नवाज़ शरीफ़ जो हर जुमिलो पार्टी लाइ अहमियत रखे थो। इस्लामाबाद की एहतसाब अदालत अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जूं ज़िमनी रेफरेंसिस ख़ारिज करण लाइ दरख़्वास्तूं रद्द करण बाबति लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। अदालत मनी लॉन्ड्रिंग, पार्क लेन ऐं ठठो वाटर सप्लाई स्कीम बाबति नैब जा रेफरेंस ख़ारिज करण लाइ दरख़्वास्त रद्द कई हुई।
एहतसाब अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त ट्रायल दौरान नयूं शाहिदियूं पेश करण लाइ ज़िमनी रेफरेंस दाख़िल करण खां सवाइ ॿियो को बि तरीक़ो नाहे। नैब ऑर्डिनेंस या कंहिं ॿिए कानून में ज़िमनी रेफरेंसिस ते का बि पाबंदी नाहे। आसिफ ज़रदारी जा एतराज़ मैरिट ते पूरा नथा लहनि, तंहिं करे संदसि दरख़्वास्तूं रद्द कयूं वयूं। भारत जी 44 बैंक्स जो मनी लॉन्ड्रिंग में मुलविस हुजण जो इंकशाफ। फाइनेंशियल क्राइम्स इन्फोर्समेंट भारतीय बैंक्स जी मनी लॉन्ड्रिंग ते रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में इंकशाफ कयो वियो आहे त मनी लॉन्ड्रिंग जो पैसो दहशतगर्दी, मनशियात, माली फ्रॉड ऐं IPL में इस्तेमालु कयो वियो। मनी लॉन्ड्रिंग 2011 खां 2017 जे अरसे में कई वई। भारतीय बैंक्स 3201 गैर कानूनी ट्रांजैक्शन ज़रिए $1.5 अरब जी मनी लॉन्ड्रिंग कई। अमरीकी बैंक्स भारतीय बैंक्स जी शकी सरगर्मियुनि जी रिपोर्ट फाइनेंशियल क्राइम्स इन्फोर्समेंट आॾो जमा कराए छॾी। वफ़ाक़ी सरकार पंहिंजी नाहिली ऐं कोताहियुनि जो भार हिक सूबे मथां न विझे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ पंहिंजी नाहिली तोड़े कोताहियुनि जी ज़िम्मेवारी सिंध हुकूमत मथां मणींदो आहे। रेथाबंदीअ में कोताहियुनि सबबि सिंध खे गैस न पई ॾिनी वञे ऐं बिजली जे मामले में बि सूबे सां ज़्यादती थी रही आहे। वफ़ाक़ खे इहो सिलसिलो बंदि करणु घुरिजे। कराची में सीवरेज ऐं गंद किचिरे जो वॾो मसइलो आहे। इहो मसइलो जल्द हल कंदासीं। मनोड़ो रोड जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब दौरान वॾे वज़ीर चयो त क्यामाड़ी खे मॉडल ज़िलो बणायो वेंदो ऐं मक़ामी माण्हुनि लाइ रोज़गार जा नवां मौक़ा पैदा कया वेंदा। समूरी सिंध जा बि मसइला गॾिजी हल कया वेंदा। PTI सिंध में हुक्मरान जमात पीपल्स पार्टी के टफ टाइम ॾियण लाइ मुतहरिक GDA सरबराह सदरुद्दीन शाह ऐं PTI MPA खुरमशेर ज़मान विच में राब्ते दौरान PP हुकूमत ख़िलाफ़ तहरुक ते सलाह मशवरा। सूबे जे मसइलनि ते बि ॻाल्हियूं कई वयूं। GDA ऐं PTI में सिंध अंदरि ख़राब हुक्मरानी ख़िलाफ़ सिंध जे माण्हुनि खे गॾु करण ते इतफ़ाक़। PTI MPA खुरमशेर ज़मान चयो आहे त सिंध में ख़राब हुक्मरानी ख़िलाफ़ अवामी राय हमवार करणु ज़रूरी आहे। पीपल्स पार्टी 12 सालनि में इदारनि खे तबाह ऐं अवाम खे दरबदर करण खां सवाइ ॿियो को बि कमु न कयो आहे। लाहौर में फॉरेन मिनिस्ट्री कैंप ऑफिस में डॉक्टर सां बदसलूकी कंदड़ पुलिस एहलकार गिरफ़्तार। दस्तावेज़नि जी तस्दीक़ लाइ फॉरेन मिनिस्ट्री ऑफिस पहुतल डॉक्टर नोमान सां ड्यूटी ते मौजूदु एहलकार बदतमीज़ी कई। वायरल थियल वीडियो में नज़र अची रहियो आहे त हिकु एहलकार डॉक्टर खे ॻिची मां झले तशदुद कयो। वीडियो ठाहींदड़ शहरी एहलकार खे रोकण जी कोशिश कंदो रहियो। यंग डॉक्टर्स जे एहतजाज बाद CCPO लाहौर उमर शेख तरफ़ां SSP खे जांच जी हिदायत। पुलिस वाक़े में मुलविस हेड कांस्टेबल गुलफ्तान ऐं हिकु एहलकार खे गिरफ़्तार करण जी तस्दीक़ करे छॾी। लाहौर जी शादमान थाणे ते इन्ही एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। कराची के इलाके ईसा नगरी में मासूम बारड़ी मरवा की ज़्यादती बाद कत्ल वारे केस में जवाबदार नवाज़ जो नालो ख़ारिज। कराची की दहशतगर्दी तोड़ अदालत में ॿुधणी दौरान जवाबदार फैज़ू अब्दुल्ला नवाज़ के पेश किया वियो। पुलिस अदालत में रिपोर्ट पेश कंदे चयो आहे त जांच दौरान जवाबदार नवाज़ ख़िलाफ़ के भी सबूत न मिलिया आहिनि, तंहिं करे केस में संदसि नालो ख़ारिज कयो वियो। जवाबदार फैज़ू ऐं अब्दुल्ला ॾोह जो एतराफ़ करे चुका आहिनि। अदालत जवाबदार फैज़ू ऐं अब्दुल्ला के अदालती रिमांड ते जेल मोकिले छॾियो। फरियादी धुर जे वकील पुलिस ते इत्मीनान जो इज़हार कंदे चयो त केस में पुलिस जदीद तरीक़े सां जांच करे रही आहे। केस में जवाबदार नवाज़ जो नालो ख़ारिज करण ते को बि एतराज़ नाहे। ॿियनि जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। कराची में नौकरी जो ॾटो ॾेई थरवासी नीगर सां मुबैना इज्तिमाई ज़्यादती जे केस में अहम अॻभराई। कराची की मकामी अदालत ॿिनि जवाबदारनि खे 28 सितंबर ताईं जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जांच ऑफिसर अदालत खे आगाही ॾींदे चयो आहे त गिरफ़्तार जवाबदार आचर ऐं इसहाक की मेडिकल रिपोर्ट जो इंतज़ार आहे। जवाबदारनि 17 सितंबर ते नीगर के इज्तिमाई बदफेली जो निशानो बणायो हो। केस जे फरियादी जो चवणु आहे त संदसि भाइटे खे जवाबदारनि नौकरी जो ॾटो ॾेई दो तलवार वारे इलाइक़े में हिकु जाइ ते घुरायो, जिते साणसि 2 ॾींहंनि ताईं ज़्यादती कई वई। मीरपुर खास में अगवा ॼाणायल नीगरी परवीशा शेख हैदराबाद बाईपास पर ठहित पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार अमजद शेख खे गिरफ़्तार करे वरितो। परवीशा शेख मकामी अदालत में बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। अमजद शेख सां पसंदि जी शादी कई अथमि ऐं साणसि गॾु रहणु गुनाह थी। ॿुधणी दौरान नीगरी जे वालिद शरफ शेख चयो त परवीशा जी उमिरि नंढी आहे ऐं अदालत आॾो निकाह नामे जा कागज़ बि पेश नाहिनि कया विया। मकामी अदालत धुरियनि जा दलील ॿुधण बाद नीगरी परवीशा खे वालिद हवाले करे छॾियो। नीगरी परवीशा शेख जे अगवा जो केस 3 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो हो।
पुलिस जा तव्हां ॾिसो था हाल जेके ऑनरेबल चीफ जस्टिस जा रिमार्क्स हुआ, पुलिस त शुरू खां वठी नाइंसाफ़ी कंदी आई आहे। सिंध जा जेके जागीरदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ मां बीठी आहियां, मूंखे उन्हनि मां ख़तरो आहे ऐं इहो बि चवंदमि सिंध गवर्नमेंट सिंध पुलिस मां बि ख़तरो आहे मूंखे, पर आउं ड्रिजण वारी न आहियां, न ई आउं हटण वारी आहियां। मॉडल कोर्ट में जेको केस ट्रांसफर जो इहा ई हुननि खे ॻाल्हि ॾुखी लॻी आहे, जे करे डिले टैक्टिक्स यूज़ करण जे चकर में आहिनि। पूरी उमेद आहियां त कोर्ट्स ज़ाहिर आहे उहे इंडिपेंडेंट आहिनि त इंसाफ़ कंदियूं। दादू जी क्रिमिनल कोर्ट में उमेर रुबाब जे वालिद सूदो टिन भातियुनि जे क़त्ल केस ते ॿुधणी दौरान पीपल्स पार्टी MPA सरदार शाह जो सूदो ॿिया जवाबदार पेश। जवाबदारनि जे वकील दलील ॾींदे चयो त केस में आजा करार ॾिनल जवाबदारनि ख़िलाफ़ केस नथो हलाए सघिजे। अदालत जवाबदारनि जे वकील खे लिखत में दरख़्वास्त ॾियण जी हिदायत कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। उमेर रुबाब चयो आहे त अकेले सिर पंहिंजे घर भातियुनि जे क़त्ल खे इंसाफ़ ॾियारण ऐं सरदारनि ख़िलाफ़ कानूनी जंग विढ़ी रही आहियां। सरदारनि मां हयातीअ खे ख़तरो आहे, क़त्ल थियण जी परवाह नाहे। ज़ालिमनि ख़िलाफ़ आख़िरी साह ताईं कानूनी वेढ़ जारी रखंदसि। अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद अथऊं। सुप्रीम कोर्ट उमेर रुबाब जे भातियुनि जे क़त्ल केस में जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। अदालत हुकुम ॾिनो आहे त DIG हैदराबाद जवाबदारनि खे गिरफ़्तार करे अदालत आॾो रिपोर्ट पेश करे DIG हैदराबाद खे ईंदड़ ॿुधणी ते ज़ाती तौर पेश थियण जो हुकुम। दादू भरिसां ख़ुदाबाद थाणे जी हद में मुड़ुस खां खुला वठण लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कंदड़ औरत सरेआम क़त्ल। औरत अमीरा जतोई पंहिंजे भाउ सां गॾु अदालत में हाज़िरी लाइ वञी रही हुई त हथियारबंदनि मथसि फायरिंग कई। मोटरसाइकिल सवार हथियारबंद औरत खे गोलियुनि जो खाज बणाए फरार। पुलिस लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले करे छॾियो। पोस्टमार्टम रिपोर्ट में चयो पियो आहे त औरत खे मुंहं में 3 गोलियूं हयूं वयूं। मक़तूलनि जे भाउ चयो आहे त मुस्मात अमीरा खे 7 ॿारनि जो औलाद हो, जिन मां 5 ॿार संदसि वालिद वटि ऐं 2 ॿार माउ वटि रहंदा हुआ। अमीरा ॿारनि जी हवालगी ऐं मुड़ुस खां खुला लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई हुई। पुलिस चयो आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। मुतासिर धुर तरफ़ां केस दाख़िल थियण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति दौरान नालनि खे लॻल घारनि सबबि बेघर थियल समें ख़ानदान हुकूमती इमदाद खां महरूम। मीरपुर ख़ास में मुतासिर ॻोठाणनि जो औरतुनि ऐं ॿारनि सूधो इंतिज़ामिया ख़िलाफ़ मुज़ाहिरो। मुतासिरनि दाहियो आहे त मक़ामी अमलदार रुॻो मनपसंद माण्हुनि खे इमदादी सामान ॾेई रहिया आहिनि। असल मुतासिरनि खे बचनि सूधो बुखूं काटण ते मजबूर कयो वियो आहे। मलकानी में बरसाति ऐं LBOD के घारनि सबबि मुतासिर थियल इलाइक़नि मां पाणी निकाल न थियो। सिंध आबादगार तंज़ीम ऐं अवामी तहरीक जे सॾ ते मुतासिरनि जो पंद्रियों जुडो रोड ते धरनो। मुज़ाहिरीन मुतासिर इलाइक़नि मां पाणी फौरी तौरु निकाल करण ऐं मुतासिरनि जी इमदाद जो मुतालबो कंदे चयो आहे त LBOD जा लंग बंदि थियण सबबि हर भेरे तबाही ईंदी आहे। तंहिं हूंदे बि फंड्स जा पैसा करप्शन जे नज़र कया विया। मुतासिरनि तरफ़ां नुक़सान जे अज़ाले ऐं इमदाद न मिलण जी सूरत में तहरीक लाइट जो चिताव। कड़ियो गवर में बरसाति ऐं सिर नालनि खे घारनि जी हाञनि बाद बेघर थियल ख़ानदाननि जे इंतिज़ामिया सार न लथी। नालनि जे किनारनि ते पनाह वठी वेठल मुतासिरनि जो इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। मुतासिरनि दाहियो आहे त इंतिज़ामिया हेल ताईं राशन सूदो ॿी इमदाद नाहे ॾिनी, रुॻो मनपसंद माण्हुनि खे नवाज़ियो वञे थो। भारत मां स्मगल थियल मसनूई ज़ेवर हैदराबाद भरिसां हथ अचण जो इंकशाफ। सईदाबाद में टोल प्लाज़ा वटि कस्टम्स अख़्तियारियुनि जी कार्रवाई दौरान 2 करोड़ 90 लख रुपयनि जा हथरादू ज़ेवर हथ। कस्टम्स ज़रियनि जो चवणु आहे त स्मगल भारत मां घुरायल मसनूई ज़ेवरनि खे चीन मां घुरायल ॼाणायो। बाद में पतो पियो त ज़ेवर भारत मां स्मगल कया विया हुआ। हथूंगो में सरेआम क़त्ल थियल नौजवान शहरियार क़ाइम खानी के केस में घुर्बल जवाबदार 28 ईं गुज़रण बावजूद पुलिस जे पकड़ में न आया। नौजवान के वारसनि ऐं शहरियुनि तरफ़ां खिपरो में शहीद चौक ते पुलिस ख़िलाफ़ धरणो। खिपरो खां मीरपुर ख़ास लीडर रोड ते केतिरी देर ताईं ट्रैफ़िक मुअत्तल। नौजवान के वारसनि पुलिस मथां खून लोढ़ण जी कोशिश जो इल्ज़ाम मणींदे चयो आहे त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां तहफ़्फ़ुज़ मुहैया करे रही आहे। मक़तूल जे वालिद अली क़ाइम खानी तरफ़ां पुट जा क़ातिल गिरफ़्तार न थियण जी सूरत में पाण साड़ण जो चिताव। फैज़गंज में मुंशी के पुट तरफा औरत कांस्टेबल नजमा चांद के मुबैना तौर हिरासा करण वारो मामलो। डिमांड लाइ कोशिशूं तेज़। औरत कांस्टेबल के खामोश न रहण जी सूरत में मुबैना तौर जानी नुक़सान पहुंचाइण जूं धमकियूं। मुतासिर कांस्टेबल SSP खैरपुर सां मुलाक़ात करे सूरत हाल खां आगाह करे छॾियो। नजमा चांद जो चवणु आहे त FIA खे शिकायत करण ऐं मामलो मीडिया ते अचण बाद जवाबदार धुर तरफ़ां ठाह लाइ दबाव विधो पियो वञे। बाअसर माण्हू राॼूनी ठाह लाइ साणनि राब्तो करे रहिया आहिनि। पुलिस एहलकार हुज़ूर बख़्श जे पुट काशिफ शर औरत कांस्टेबल जूं तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल कयूं हुयूं।
मामलो ज़ाहिर थियण बाद मुंशी मुअत्तल पुलिस वाक़े जो केस दाख़िल न कयो ऐं नई जवाबदार की गिरफ़्तारी लाइ कख वञी मीणो कयो। औरत कांस्टेबल तहफ़्फ़ुज़ की अपील कंदे चयो आहे त केस दाख़िल करे जवाबदार के जल्द गिरफ़्तार कयो वञे। जवाबदार खेसि जानी नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। कुंभ भरसां ॻोठ मोहम्मद पनाह शेख में पढ़ियल औरत मुबैना तौर ज़्यादती की कोशिश मज़ाहिम ते जवाबदार फरार थी वियो। ॻोठ मोहम्मद पनाह शेख वासिन औरत जो मुड़ुस सां गॾु एहतजाज। औरत इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार हुबदार शेख नशे में धुत थी घर में दाख़िल थियो ऐं साणस ज़्यादती की कोशिश कई। मज़ाहिमत ऐं रनियूं करण ते जवाबदार फरार थी वियो। थाणे ते रिपोर्ट दाख़िल करण बावजूद पुलिस जवाबदार खिलाफ़ का बि कार्रवाई न कई। औरत तरफ़ां एसएसपी खैरपुर ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालबो। मार्शल लॉ दौर हुजे या जमहूरी हुकूमतन जा गैर जमहूरी कदम, मुल्क में जमहूरियत की बका लाइ जदोजहद के ज़िंदगी अर्पींदड़ नवाबज़ादा नसरुल्ला ख़ान के विछोड़े के 17 साल विहामी विया। नवाबज़ादा नसरुल्ला ख़ान 1930 के डहाके में मजलिस एहरार का सियासी कैरियर की शुरुआत कई। अयूब ख़ान की सदारती चूंडन में मादर मिलत फातिमा जना जो भरपूर साथ ॾिनो। पीटीआई एमपी नवाबज़ादा मंसूर अहमद ख़ान पंहिंजे बाले की वरसी के मौके ते चयो आहे त आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस हुजे या जमहूरी इताद जो क़याम, मुल्क में का भी सियासी सरगर्मी नवाबज़ादा नसरुल्ला ख़ान का सवाइ मुमकिन न हुई। आमलियत में जमहूरियत पसंदन के एक प्लेटफॉर्म से गॾु करण जो केस ना हूंदो हो। नवाबज़ादा नसरुल्ला ख़ान 26 सेप्टेम्बर 2003 में लाडानो करे वियो हो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस समारे बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। तव्हां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।